सिंध शहरी इतिहाद पारां राधड़ में मंशियात जा अड्डा ऐं समाजी बुराइयुनि ख़िलाफ़ रैली कढी वई। रैली सिंध शहरी इतिहाद जे ऑफिस खां शाही बाज़ार कार स्टॉप खां थींदे नाको चौंक ते पहुती, जिते रैली में शरीक मुज़ाहिरीन मंशियात खपाईंदड़ ऐं उन जे सहूलियतकारनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते कारी नज़ीर अहमद बिरोही, काउंसलर फ़क़ीर साबिर हुसैन राधड़, अली हसन ज़रदारी, अली शेर जुनेजो, हकीम सोलंगी एम ख़िताब कंदे चयो त मंशियात ऐं समाजी बुराइयुनि खे हथी ॾियारण में गुज़िरियल 16 सालनि खां हलंदड़ इक़्तिदार धुर जा माण्हू ऐं चूंडियल नुमाइंदा मुलविस आहिनि। शहर में मंशियात जे ॾोह में गिरफ़्तार थींदड़ माण्हू सियासी आशीर्वाद सां पैसनि जी ॾेती लेतीअ बाद आज़ाद थियनि था। मंशियात वबा वांगुरु फैलिजी वई आहे। नौजवान नस्ल मंशियात वापराइण सबबि चोरियूं कनि ऐं चोरियुनि जो वॾो आज़ार बि मंशियात वापराईंदड़नि में आहिनि। पुलिस मंशियात विकिरो कंदड़नि खां भत्तो था वठनि, जंहिंमें पुलिस जा बाला ऑफिसर बि मुलविस आहिनि। मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे पीपी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, आला अदलिया चीफ ऑफ आर्मी स्टाफ पाकिस्तान खे अपील कंदे चयो त राधड़ में मंशियात ॿियनि समाजी बुराइयुनि खे ख़त्म कराए माहिरनि जी झोलियुनि खे ख़ाली कराइण खां बचायो वञे। जहिड़े त रैली में सियासी समाजी ऐं सान्या वदन शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।